मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं रोज़े जी हालत में फिल्मूं ऐं ड्रामा ॾिसण सां रोज़ो फासिद थींदो या न? साईं रोज़ो फासिद न थींदो, गुनाह कबीर आहे। ॻाल्हि सम्झ में आई न आई? रोज़ो रखे करे पोइ फिल्मूं ॾिसो, ड्रामा ॾिसो त कहिड़े क़िस्म जो रोज़ो आहे? रोज़ो चइबो छा के आहे? रोज़ो अल्लाह ताला फरमाए न, रोज़ो छा खां लअल्लकुम तत्तक़ून, तव्हांखे रोज़ो मुतक़ी बणाई। ऐं रोज़ो रखे करे सॼो ॾींहुं मूवी ॾिसो, सॼो ॾींहुं जेको आहे फिल्मूं ॾिसो, त कहिड़े क़िस्म जो इहो रोज़ो आहे? सॼो ॾींहुं जेको आहे ड्रामा ॾिसो त उनजे अंदरि नेट केरु फ़रिश्ता त न फिरंदा आहिनि न? या असां जहिड़ा सिर्फ़ु मौलवी हज़रत वेठा हूंदा आहिनि फिल्मुनि जे अंदरि? केरु हूंदो आहे? अक्सर औरतूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे बेहाई वारो लिबास हूंदो आहे। त रोज़े में जेकॾहिं फिल्मूं बि ॾिसो, ड्रामा बि ॾिसो ऐं बेहाई वारो लिबास हुजे त रोज़ो कहिड़ो आहे? ऐं उहा हदीस फिरी ईंदी, बंदा रोज़ा रखंदा आहिनि, बंदनि जे मथां फ़र्ज़ु लही वेंदो आहे, नेकी कुझु बि न मिलंदी आहे, सवाइ बुख ऐं उनजे कुझु बि हासिलु न थींदो आहे। त तमामु जेको आहे न गुनाहनि खां ऐं बदमाशियुनि खां रोज़े जे अंदरि जेको आहे परहेज़ कई वञे त अफ़सोस जो मक़ाम आहे न। रोज़ो रखे करे बि नेकी न मिले, रोज़ो रखे करे बि अल्लाह जी मार्फत हासिलु न थिए। त तमामु जेको आहे बंदा रोज़ा रखे करे नौजवान तमामु इन ग़लाज़तुनि खां, फिल्मुनि खां, ड्रामनि खां परहेज़ करण जी कोशिशि कनि।